ऐं हिन में शुगर कंटेंट लेवल घटि आहे, मिठो आहे पर शुगर कंटेंट लेवल घटि आहे। ऐं हीअ असां वटि ह्यूज क्वांटिटी शुगर जा मरीज़ खाई सघंदा? हा, शुगर जो मरीज़ बिल्कुलु खाई सघंदा। इहा वरी किथां जी वैरायटी आहे? हिन रंग ई ॾिसो न, केतिरियूं जिन्सूं थींदियूं पर अंबनि हिते जी? मूं वटि तक़रीबन 40 खां मथे वैराइटीज़ आहे। सालियानी घणी इनकम थिए थी हिन जी? दादा तक़रीबन हाणे ॾिसो न, इनकम सम्झो त अराउंड 2 करोड़ प्लस आहे हिन फार्म 2 करोड़ कमाए थो ही फार्म? प्लस पैसा केॾां वञनि था? पंहिंजी ज़ात ते ख़र्च कयो था? फैमिली ते? MH पवर ट्रस्ट फार्म उन ट्रस्ट जे नाले सां आहे। लीची जा वण बि वॾी, उहो जेको बॉक्सिस असां जेकॾहिं काउंट करियूं त उहो आहे पुराणो वण आहे। त इन जो छा सबबु आहे? दादा हिन कहिड़ो त हिकु पखी, उहो तव्हांखे ॿुधायां थो, तव्हां हीअ ॾिसंदो त हिननि में ॾिसंदो न केतिरो माल केतिरो मौजूदु आहे। भरिया भरिया पिया आहिनि वण, माशाअल्लाह। सिंधड़ीअ खां वधीक हिननि खे वैराइटीज़ अचे थो। सिंधड़ी खां वधीक आहे हिन जी। अच्छा, ॿियो तव्हांखे हीअ ॿुधायां त हाणे हीअ लिची जेकी बि तयारु कनि पिया, जी जी, हिन खे प्रिज़र्व करण जे लाइ असां हिन खे यानी 5 खां 6 kg हूंदो आहे, 6 किलो हूंदो आहे। ऐं उहो जेको असांजो हले थो, हीअ अगरि जैक फ्रूट आहे त हिन जो वज़न 22 kg आहे। 22 किलो? 22 किलो जो आहे। इस फार्म हाउस में ये औताक है जहाँ पर बेडरूम्स भी हैं, ड्राइंग रूम्स भी हैं, छोटी सी लाइब्रेरी है। हिन में केतिरो सही टाइम आहे? हीअ अञा महीनो ॾेढ अथसि। महीनो ॾेढ लॻंदो। पाणी ॾाढो थधो आहे। हीअ सिंधड़ी आहे न साईं? हा, हीअ सिंधड़ी आहे ऐं स्वीट वाटर आहे। अच्छा, हीअ सोलर सिस्टम ते हले थो? हा, सोलर सिस्टम आहे। दोस्तो, साईं वारा पंवर साहिब तव्हांखे ॿुधाईंदा वॾी ज़बरदस्त हिन बाग़ जी कहाणी आहे। छाजे करे साईं? अच्छा, माखी वेठल आहे। भज मीर था, भज। हलो, उहे 50 साल पुराणा वण आहिनि, पर उन्हनि में हिन वक़्तु बि प्रोडक्शन्स आफ्टर रीजूनेशन्स खां पोइ बि उन में प्रोडक्शन्स केतिरी आई आहे। हीअ इंजीर तुर्किश वैरायटी आहे इंजीर जी। माशाअल्लाह। साईं MH पंवर साहब खे केरु न सुञाणे? दादू ज़िले जो हिकु ग़रीब जो ॿारु, तमामु ज़हीन शागिर्द। हुन 1949 में NAD यूनिवर्सिटी मां टॉप कयो, जंहिंखां पोइ अमेरिकन गवर्नमेंट खेसि स्कॉलरशिप ॾिनी ऐं अमेरिका जी हिकु वॾी यूनिवर्सिटी में हुन पंहिंजी तालीम अॻिते वधाई। वॾो अरसो उते रहियो ऐं तक़रीबन 50 खां वधीक सिंधियुनि खे अमेरिका में सेटल कयो। सिंध जे चपे चपे जी हुन तहक़ीक़ कई, सिंध जे वणनि टिणनि, सिंध जी सरज़मीन, सिंध जे इरीगेशन सिस्टम, सिंध जे रेगिस्तान, सिंध जे जबलनि, मतिलबु का शइ साईं न रहाई। 50 खां वधीक किताब लिखिया ऐं वॾो तादाद अंग्रेज़ी में, छाकाणि त साईं खे अंग्रेज़ी ज़ुबान ते वॾी महारत हासिल हुई। 1960 धारा साईं MH पंवर साहब हैदराबाद ज़िले जे हिन सरसब्ज़ इलाइक़े में इहा ज़मीन वरिती, जिते ही गुलशन आबाद करणु शुरू कयो। मज़े जी ॻाल्हि इहा आहे, दिलचस्प ॻाल्हि इहा आहे, साईं जी डेडिकेशन ऐं साईं जी सिंध सां मोहबत ॾिसो हिन गुलशन खे, हिन बाग़ खे, जंहिंमें हर पासे रुॻो वण ई वण आहिनि, फ्रूट ई फ्रूट आहिनि, रुॻो 40 खां वधीक अंबनि जूं मुख़्तलिफ़ जिन्सूं आहिनि। इहो पंहिंजी फैमिली लाइ, पंहिंजी ज़ात लाइ न ठाहियो, पर सिंध लाइ ठाहियो, त जीअं हिते अंबनि जी वैराइटीज़ जी तहक़ीक़ थी सघे, मुख़्तलिफ़ फ्रूट्स जेके सिंध में नथा थियनि, जीअं जैक फ्रूट आहे उहो लॻाए सघिजे, सिंध में इन्हनि फ्रूट्स जी वाध वीज थी सघे, सिंध जा आबादगार, सिंध जा जेके ज़मींदार आहिनि उन्हनि खे फ़ाइदो थिए, सिंध जे आम माण्हुनि खे फ़ाइदो थिए। त साईं जे फार्म हाउस में साईं जी इहा ऑफिस आहे या ओता खे चऊं, विज़िट कयूं था। ऐं साईं जो भाइटियो आहे गुलाम सरवर पंवर साहब, साईं सां वधीक कचहरी कयूं था। अदा पहिरीं त आउं तव्हांखे हीउ जेको ॾेखारियां त असांजी वटि फ्रूट्स कहिड़ा कहिड़ा मौजूदु आहिनि। ठीकु आहे, हिन फ्रूट्स में तव्हां ॾिसंदो हीअ अगरि जैक फ्रूट आहे त हिन जो वज़न 22 kg आहे। 22 किलो? 22 किलो जो आहे। अच्छा, ॿियो तव्हां अगरि हीउ ॾिसंदो त हीउ अंब जेको आहे सोनेरो, हिन जो वज़न तक़रीबन 2.25 किलो खां आहे। 2.25 किलो? हा। ऐं ॿिया डिफरेंट क़िस्म जा हीअ जेके अंब आहिनि, E2 R2 आहे, गिलेन आहे, कीट आहे, जेके डिफरेंट क़िस्म जा अंब आहिनि। असां वटि 40 खां मथे अंबनि जूं वैराइटीज़ आहिनि। ॿिया बि असां वटि फ्रूट्स आहिनि, जेके हीअ बनाना आहे, मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा इहे आहिनि। ऐं हीअ जेके बि आहिनि मुख़्तलिफ़ पाकिस्तान जूं या पाकिस्तान जे ॿाहिरि ख़ासि डिग्नेटरीज़ आहिनि या एम्बेसिडर्स आहिनि, काउंसिल जनरल्स आहिनि, उन्हनि जेको बि हीउ असां वटि विज़िट कयो आहे हीअ फार्म्स ते या छा, हीअ सभु पंहिंजो जेको आहे न असां वटि हीअ उन जा कयल आहिनि। ऐं
कई एम्बेसिडर्स ही लास्ट हींअर UAE जो डिप्लोमेट्स आया हुआ जेके हींअर लास्ट ईयर असां विज़िट करे विया आहिनि या इंडोनेशिया आहे मलेशिया आहे थाईलैंड आहे सभु हुननि जा मुख़्तलिफ़ तव्हां ॾिसंदव त हीअ फार्म ते असांजा हुननि जा विज़िट्स कयल आहिनि या छा इन खां अलावा तमामु यूनिवर्सिटीज़ जा वाइस चांसलर ऐं रिसर्चर उहे बि सभु असां वटि जेके आहिनि विज़िट करे चुका आहिनि ॿियो हीअ तव्हां ॾिसंदव त हीअ प्रेसिडेंट हाउस इस्लामाबाद में अॼु खां 4 साल पहिरीं असां उते आरिफ अलवी साहब प्रेसिडेंट हो त असां हुते अंबनि जो 40 वैरायटियूं डिस्प्ले में रखियूं हुयूं अच्छा हीअ जेके बि साईं जो कम जो किताब लिखियल आहिनि MH पंवर साहब जा तव्हां ॾिसंदव त हीअ कुझु किताब आहिनि जेके साईं जा इहो छा चवंदा आहिनि हीअ जेके किताब आहिनि 2-3 किताब एंशियंट सिंध जेको आहे क्रोनोलॉजिकल डिक्शनरी ऑफ सिंध आहे इहे जेके किताब आहिनि इहे हिन वक़्तु अमेरिका जी यूनिवर्सिटी ऐं ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी जे लाइब्रेरियुनि में ही मौजूदु आहिनि जेके एज़ अ रेफरेंस तौर ते इस्तेमालु थियनि था अच्छा असांजे लाइ सिंध जे लाइ हिकिड़ो वॾो एज़ाज़ आहे अच्छा इन लाइब्रेरीज़ में ॿियनि भला पाकिस्तानी लेखकनि या तारीख़दाननि मुहक़क़नि आहिनि किताब थी सघे थो लाज़मी हूंदा पर सिंध जो जेको ही किताब हुते मौजूदु आहिनि ऐं जेका ऑफिशियली तव्हां हुते वेंदो त तव्हांखे उहे ॾिसण में ईंदा आहिनि देखें दोस्तों ये 2 बुक्स हैं MH पंवर साहब की लिखी हुई और उन्होंने किसी लाइब्रेरी में किसी ऑफिस में अपने ड्राइंग रूम में या अपने बेडरूम में नहीं लिखी थी इसके पीछे उनकी बहुत मेहनत थी अच्छा ये ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी की लाइब्रेरी में मौजूद है मैंगोज पे उन्होंने किताब लिखी अच्छा और इसके अलावा एक और ख़ास बात ये कि ये फ्रूट्स पे किताब लिखी है जो यूनाइटेड नेशंस ने पब्लिश करवाई UNDP की जानिब से माशाल्लाह ये उनकी वो है सही तो बहुत कंट्रीब्यूशन है बहुत काम है MH पंवर साहब का सिंध के लिए इस फार्म हाउस में ये ओताक है जहाँ पर बेडरूम्स भी हैं ड्राइंग रूम्स भी हैं छोटी सी लाइब्रेरी है इसको मज़ीद विज़िट करते हैं ये है MH पंवर साहब की पेंटिंग स्केच है इनका ये देखें ये इनके बेटे हैं सनी पंवर ये भी कहाँ पर होते हैं अमेरिका में है अभी अच्छा USA में होते हैं कितने बेटे हैं उनके 4 बेटे थे एक ही डेथ हो गई बाकी 3 हैं वो कहाँ पर होते हैं वो USA में है अच्छा USA सारे USA सही है जैक फ्रूट का वेट देखें दोस्तों अभी आपको दिखा दें आगे चल के 10 kg टोटल जी पखेड़ केतिरी है 110 एकड़नि ते ही टोटल असांजो जेको आहे फार्म मौजूदु आहे जंहिंमें मुख़्तलिफ़ क़िस्म जा फ्रूट्स आहिनि जीअं हीअ तव्हां ॾिसंदव त ग्रेप फ्रूट्स जो वण आहे जंहिंमें हाणे माशाल्लाह फ्रूटिंग शुरू थी वई आहे ग्रेप फ्रूट हिन में केतिरो सही टाइम आहे हीअ अञा महीनो ॾेढ अथसि महीनो ॾेढ लॻंदो सही काफ़ी वण आहिनि अॻियां हीअ असां वरी हिते अच्छा केतिरो सही माना स्टाफ केतिरो आहे हिते तक़रीबन 10 खां 12 माण्हू फिक्स में आहिनि बाक़ी हीअ बनाना जो लॻियल आहे हिते अच्छा हीअ सही आहे अचो साईं ॾाढो वेल मेंटेन्ड साफ़ सुथरो त पंहिंजी जॻह ते आहे बिल्कुलु हीउ बाग़ जेको आहे पर हिन बाग़ ते वणनि ते तमामु घणी महिनत थियल आहे छाकाणि पपीते साईं बि वॾो महिनती माण्हू आहे वाह वाह सभु शयूं सलीक़े सां आहिनि दोस्तो हिते अच्छा हीउ जेको ठहियलु आहे माण्हू हिनखे स्विमिंग पूल चवंदा हीअ असांजो स्विमिंग पूल कोन्हे जिप्सम जो पथर हिते विझंदा आहियूं जेको हिन मां ॻरी वरी होॾां निकिरी वेंदो आहे हीअ बेसिकली उहो ठहियलु हुन लाइ छा लाइ जिप्सम जो पथर जेको ईंदो आहे जेको असां ज़मीन वेंदा आहियूं जंहिंमां मिनरल्स मिलनि फसलनि खे अच्छा हीउ हौज़ उन लाइ ठहियलु हौज़ उन लाइ आहे हौज़ ॾेखारे मिसाल पाणी ॾाढो थधो आहे ऐं स्वीट वाटर आहे अच्छा हीउ सोलर सिस्टम ते हले थो हा सोलर सिस्टम आहे दोस्तों साईं वारा हिन बाग़ जी सार संभाल वाजिबी साइंसी कंदा जेके रिवायती तरीक़ा आहिनि उन खां हटी करे दोस्तों हीअ रुॻो हीअ जेका जॻह आहे न रुॻो सुकून वठण लाइ रुॻो नज़ारा ॾिसण लाइ न आहे पर सिंध जी इकानमी में हिन बाग़ जो वॾो कॉन्ट्रीब्यूशन आहे हीअ जेकी असांजी अंबनि जी वैरायटी आहे हीअ बेसिकली कीट वैरायटी आहे जेका अमेरिका मां साईं खणी आयो ऐं हीअ लेट वैरायटी आहे सिंध जो सॼो अंब ख़तमु थी वेंदो आहे हीअ जुलाई में जॾहिं मेच्योर वञी थींदी आहे जुलाई में हलंदो केसि ताईं आहे हीअ असांजो कॾहिं कॾहिं अगस्त जे फर्स्ट वीक ताईं हलंदो आहे अच्छा ऐं हिन में शुगर कंटेंट लेवल घटि आहे मिठो आहे पर शुगर कंटेंट लेवल घटि आहे ऐं हीअ असां वटि ह्यूज क्वांटिटी शुगर जा मरीज़ खाई सघंदा हा शुगर जो मरीज़ बिल्कुलु खाई सघंदा उहा वटि सर्टिफिकेशन्स आहे अच्छा ॿी शइ इहा हिन में ख़ासियत इहा आहे त हिन जी शेल्फ लाइफ सिंधड़ी खां
तक़रीबन हफ़्तो वधीक आहे। हीअ 2 हफ़्ता हिन जी शेल्फ लाइफ आहे। ॿी ख़ासियत आहे त सिंधड़ीअ जे कंपेरेटिवली हिन में जेकी प्रोडक्शन अचे थी उहा डबल थी अचे। डबल थी अचे। ऐं हिन नालो तव्हां छा ॿुधायो अथई? कीट वैरायटी आहे। अच्छा, मार्केट में हैदराबाद जी मार्केट या आम मार्केट में? आम मार्केट में हिते ही कोन थो मिले, ही ख़ासि तौर ते एक्सपोर्ट में घणो थो वञे ऐं ॿाहिरि वञे थो वॾी मार्केट में। पर शुगर जा मरीज़ जेकॾहिं खाइण चाहिनि हैदराबाद में, बिल्कुलु आहे। किथां मिलंदा? उहो असांजो ऑनलाइन सिस्टम बि आहे, उन ते बि घुराए सघनि था या फार्म तां या जेके बि आहिनि। अच्छा, तव्हां ॾिसंदो त हीअ जेके बि सॼो ही उहे ई साॻी वैराइटीज़ आहिनि। हीअ तव्हांखे ॾिसण में जेके अचनि अच्छा, ही ॾिसो। हा, ही सभु ही हिन रंग ॾिसो अंब जो, हिनखे थोरो फोकस कयो। ही वरी वैरायटी चेंज आहे। हीअ वैरायटी चेंज आहे, हीअ वैरायटी चेंज आहे, हीअ वैरायटी चेंज आहे, हीअ वैराइटीज़ चेंज आहिनि। तव्हां अच्छा हाणे हीअ ॾिसंदो डिफरेंट वैराइटीज़ आहिनि। ही कहिड़ी वैरायटी आहे? हीअ रताम। रताम इहा वरी किथां जी वैरायटी आहे? हिन रंग ई ॾिसो न, वांगड़ा ई आहे सही। हिन रंग केतिरियूं जिन्सूं थींदियूं अंब? हिते मूं वटि तक़रीबन 40 खां मथे वैराइटीज़ आहिनि। 40 खां वधीक। ऐं अञा लॻा पिया आहिनि जंहिंखे वधाइण जी। अञा वधाईंदा, माशाअल्लाह। हलो साईं, ही साम्हूं ॾिसो दोस्तो, लिची जा वण। ही दोस्तो बिल्कुलु माना डिफरेंट जॻह आहे। सिंध में जेके आम रवाजी बाग हूंदा आहिनि उन्हनि खां बिल्कुलु ई हटी करे आहे, छाकाणि त हिते तहक़ीक़ जो कमु घणो थो थिए। ही इंजीर तुर्किश वैरायटी आहे इंजीर जी। माशाअल्लाह, वाह वाह। ही कॾहिं ताईं तयारु थींदो अंजीर? इंजीर मुंहिंजा महीनो ॾेढ अथसि सर। अच्छा, हा हा। ही सिंधड़ी आहे न साईं? हा, ही सिंधड़ी आहे। सिंधड़ी केॾी प्यारी आहे सिंधड़ी। हा नी? हा। सिंधड़ी जी कहाणी बि तव्हां ॿुधूं था? साईं हिकिड़ो कॉन्सेप्ट आंदो हो त अगरि वणु पुराणो थी थो वञे जी, सफ़ा जंहिंमें कोन्हे, त उन वण खे असांजा ज़मीनदार या हारी जेके आहिनि उहे हेठां खां कटे ख़तमु करे छॾींदा हुआ। साईं हुन ते रिसर्च कई त वण तयारु थियण में 8-10 साल लॻनि था। इन जी रीजुनेशन्स कीअं कजे जो वण खे बचाइजे, जेको वण वरी 2-3 सालनि में तयारु थी वञे। पोइ उहो प्रोसेस ते साईं रिसर्च कई ऐं उहो कामयाबु वियो। जंहिं ते साईं पंहिंजे फार्म में ऐं ॿियनि ज़मीनदारनि खे एडवाइज़ कयो त तव्हां जेको आहे न वण खे पाड़ा न कटियो, वण खे 8-10 फुटनि खां कटे हुनखे वरी हिकिड़ी जेको आहे न नए हिसाब सां करियो त हुन में तव्हांखे प्रोडक्शन थी। ऐं तव्हांखे इहो उहो जेको साईं पंहिंजी प्रैक्टिसिस कयूं पंहिंजी लाइफ में उहे तव्हांखे ॾेखारियां थो। ऐं उन में ॾेखारियां बि थो त उन्हनि वणनि में हिन वक़्तु बि उहे 50 साल पुराणा वण आहिनि, पर उन्हनि में हिन वक़्तु बि प्रोडक्शन्स आफ्टर रीजुनेशन्स खां पोइ बि उन में प्रोडक्शन्स केतिरी आई आहे उहो तव्हांखे ॿुधायां थो। तव्हां हीअ ॾिसंदो त हिननि में ॾिसंदो न केतिरो माल केतिरो मौजूदु आहे। सिंधड़ीअ खां वधीक हिननि खे वैराइटीज़ आहे। हिन जी साईं रेट छा आहे? हिन जो रेट बि तक़रीबन साॻियो थो वञे। लेट वैरायटी आहे त असांखे रेट सुठो थो मिले। कीट ॿुधायो तव्हां? हा, कीट वैरायटी आहे दोस्तो। शुगर फ्री अंब आहे, लो शुगर। माना शुगर जा मरीज़ खाई सघनि? हा, शुगर जा मरीज़ खाई सघनि था। ऐं हिन में शुगर जी कंटेंट लेवल जेकी आहे न उहा 4 खां 5% आहे एज़ पर PRC जी लैब रिपोर्ट मुताबिक़। माना सिंधड़ीअ में 12 खां 15% आहे चोसे में। अच्छा, तरीक़ो साईं वरी ॿुधायो जेकॾहिं कोई शुगर जा पेशेंट्स अंब घुराइण चाहिनि ही ऐं कॾहिं घुराइनि, कीअं घुराईंदा, रेट छा हूंदो इहो ॿुधायो। रेट त ॾिसो न मार्केट जे हिसाब सां हूंदो आहे जेको उन टाइम ते हले थो। अंदाज़न जेकॾहिं के बॉक्स असांजो जेको अचे थो तक़रीबन 2 खां 2.5 हज़ार kg आहे, जंहिंमें 5 खां 6 kg हूंदो आहे, 6 किलो हूंदो आहे। ऐं उहो जेको असांजो हले थो पंहिंजो छा चवंदा आहिनि हुन में अवेलेबल हूंदो आहे। जुलाई जो सॼो महीनो अवेलेबल हूंदो आहे। ऐं पंहिंजो ऑनलाइन जे थ्रू घुराइण चाहिनि, फार्म था घुराइनि या कॉन्टेक्ट डिटेल्स नंबर मौजूदु आहिनि, उहो पाण ई हुननि खे डिस्पैच करे। अच्छा, वेबसाइट एड्रेस ॿुधायो। www.mhpowerfarms.com सिंपल। बस उन में वञी लॉगिन थी तव्हां उते तव्हां नंबर्स मौजूदु आहे। उते नंबर डिटेल्स सॼी मौजूदु आहे। सिंपल तरीक़ो आहे जेको घुराइण चाहे, छाकाणि त साईं वारनि जो कमु कमर्शियल न आहे। तव्हांखे ॿुधाईंदा वॾी ज़बरदस्त हिन बाग़ जी कहाणी आहे। छाजे करे साईं? अच्छा, माखी वेठल आहे। भॼ मीर था, भॼ। हलो अॻे खां त अचो अॻियां। हा, वॾी तमामु वॾी इलाही वॾो मखो आहे, ज़हरीलो। अच्छा, हाणे तव्हांखे हिकिड़ो इहो वणु ॾेखारियां थो। तव्हांखे वण जेके बि आहिनि न, ही सभु पुराणा वण आहिनि। अच्छा, जेके 50 साल खां मथे ही थी वियो आहे। 50 सालनि खां ही जेकॾहिं असां ॾिसूं त हिननि वणनि जी कटिंग लॻी पई आहे। तव्हां ॾिसंदो त हेॾा कट लॻियल आहे। अच्छा, हिननि खे बि कट लॻियल आहे
ऐं हेॾां हिननि खे बि कट लॻल आहिनि। सही अच्छा इहे रीयूनिटेशन हा, थियल आहिनि। इन खां पोइ हाणे तव्हां ॾिसो त कट करण खां पोइ वरी हिननि में प्रोडक्शन इहो साम्हूं ही कट जेको नज़र कट लॻो पियो आहे, हिन खे बि कट लॻल आहे। वाह वाह इहा टेक्नोलॉजी सिंध में साईं इंट्रोड्यूस कई। अच्छा जी जी हाँ। वाह वाह यार। दोस्तों ये आप दरख्त जो देख रहे हैं ये रीजनरेट हुआ है। ये 50 साल पुराना दरख्त साईं बता रहे हैं। इसको कट लगा था, ये कट भी नज़र आ रहा है। उसके बाद ये दोबारा जो है अच्छा इन में तव्हांजे बस सां हिकिड़ो मैसेज ॾेई सघां थो त इन खे केर बि अगरि पंहिंजे पुराणे बाग़ खे नओं कराइणु चाहे थो त असां उन खे सर्विसिस या असिस्ट करण लाइ तयारु आहियूं। माशाल्लाह। ऐं माना कहिड़नि बुनियादनि ते? कमर्शियल बुनियादनि ते? न कमर्शियल ॾिसो असांजो कमु आहे सिंध जी ख़िदमत करणु। अच्छा ठीकु आहे। असां चवंदा त सिंध जी ख़िदमत ते पोइ असां अॼु ताईं कमर्शियल अप्रोच रखी कोन्हे। जेकॾहिं कमर्शियल अप्रोच रखूं हा त हिन जी इनकम असां फार्म जी जॾहिं हुन में कीअं ॾियो आहे। अच्छा हाणे तव्हां पुछूं था सालियानी घणी इनकम थिए थी हिन जी? दादा तक़रीबन हाणे ॾिसो न इनकम सम्झो त अराउंड 2 करोड़ प्लस आहे हिन फार्म जी। 2 करोड़ कमाए थो ही फार्म? पैसा केॾां वञनि था? पंहिंजी ज़ात ते ख़र्च कयो था? फैमिली ते? एमएच पवर ट्रस्ट फार्म ई उन ट्रस्ट जे नाले सां आहे। जंहिंजे सां असांजो एमएच पवर इंस्टीट्यूट ऑफ सिंध स्टडी जामशोरे में मौजूदु आहे, जंहिंमें रिसर्च डेवलपमेंट थिए थी। ऐं असांजो ज़्यादातर घणो कमु जेको आहे न एजुकेशन ऐं रिसर्च ऐं डेवलपमेंट से करे था, जेको जंहिंमें असां सिंध ऐं सिंध जे बारे में जेकी बि शयूं आहिनि उन्हनि खे फोकस करे उनखे अञा डेवलप पिया। तमामु ज़बरदस्त ॻाल्हि आहे यार। न त साईं हेॾो शानदार बाग़ सिंध जो को आम वॾेरो हुजे हा हिन बाग़ जो मालिक कंहिंखे अंबड़ी बि न पटण ॾे हा। पर शाबस हुजे ट्रस्ट जे प्लेटफॉर्म तां सॼी कमाई ट्रस्ट में वञे थी। उन प्लेटफॉर्म तां रिसर्च जे कम ते ख़र्च थिए थो ऐं ख़ासि तौर सिंध जे ग़रीब ॿारनि जी तालीम ते। ही जामन जो वण आहिनि। ही जेके तव्हां ॾिसंदा था ही जामन जा वण आहिनि, ॼमूं जा, जंहिंखे सिंधीअ में ॼमूं चऊं असां। हा दोस्तों एमएच पवर फार्म खीसाना मोरी ज़िलो हैदराबाद में मौजूदु आहियूं। हिते साईं सां कचहरी कयूं था। साईं ग़ुलाम सरवर पंवर साहब खां पुछूं था केतिरनि एकड़नि में लीची जा वण लॻल आहिनि, केतिरी मिक़दार में फी वण जेको आहे मेवो ॾिए थो, केॾांहुं वञे थो हीउ फ्रूट। साईं इहो ॿुधाइजो त हिन जो वण घणनि सालनि में तयारु थिए थो? तक़रीबन 8 खां 10 साल फुल मैच्योर थियण में वण लॻे थो, पोइ फ्रूटिंग थो ॾे। 8 खां 10 साल लॻंदा। जी जी को वण आहे 100 पेतियूं बि ॾेई वञे थो, को 50 पेतियूं बि ॾिए थो। अच्छा पेतियुनि जी जेकी क्वांटिटी आहे न बॉक्स जेको उन में वज़न हूंदो आहे 3 खां 4 kg जो हूंदो आहे। 3-4 किलो। त उन जे करे उहो जेको बॉक्सिस असां जेकॾहिं काउंट करियूं त उहो आहे पुराणो वण आहे त उनजी अलॻि आहे, नओं वण आहे अलॻि आहे, नंढो वण आहे अलॻि आहे। पर एवरेज जेकॾहिं असां खणूं त 50 खां 60 100 जे विच में बॉक्सिस जेको आहे उन में तक़रीबन 8-10 मण। जी 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 साल में घणा दफ़ा ॾिए थो फ्रूट? हिकिड़ो ई दफ़ो मई ऐं जून हूंदो आहे। मई ऐं जून। अच्छा खाइण में कीअं आहे? खाइण में तमामु जूसी आहे। हीअ हिन जी जेकी तव्हां लाहींदव सही पंहिंजो त हीअ तव्हां ॾिसंदव त अंदरां बिल्कुलु हीअ ॾिसंदव तमामु जूसी तव्हां ॾिसंदव। वाइट आहे? वाइट आहे। खाई ॾिसूं था हीअ पकल आहे? हा हीअ बिल्कुलु पकल आहे। दोस्तों खाई ॾिसूं था ज़ाइको तव्हांखे ॿुधायूं था कीअं आहे। अच्छा हिन मां तव्हां अगरि फ्रूट खां अलावा ॿी जेकी हीअं रिसर्च हिन ते थियल आहे उहा थियल आहे हिन में जेको सीड जेको पियल आहे इन मां लिची जो ऑयल ठहंदो आहे। अच्छा जी हा इहो वॾे कम जो आहे। दुनिया में वॾी डिमांड आहे लिची ऑयल जी। ज़ाइकेदार आहे माशाल्लाह, ॾाढो मिठो आहे। ऐं हिन मां शेक अलॻि थो ठहे। अच्छा लिची जो शेक बि ठहंदो आहे, जूस बि ठहंदो आहे, तमामु जेको आहे न। साईं हिन ॿिज मां तेल त ठहे थो पर इहो ई ॿिज जेकॾहिं असां ज़मीन में लॻायूं वण थी वेंदो? न हीउ वण कोन थींदो। अच्छा ही हिन जी जेकी इहो जेको टेक्निक्स जेकी हिन जी आहे त हिन जी स्पेशल लेयरिंग थींदी आहे। असां उहो ठाहे असां हुन में वण में जेकी कलमिंग कंदा आहियूं उन मां जेके जड़ूं निकिरंदियूं आहिनि उहे असांजो निकिरंदियूं आहिनि। हिन जी स्पेशल लेयरिंग थींदी आहे वण में, जंहिं मां थींदी आहे हिन मां हीअ सीड मक़सदु आहे हिन मां सिर्फ़ु ऑयल कढी सघूं था या उछले सघूं था। अच्छा हीअ तव्हां ग्रेडिंग पिया कयो न? हा हीअ डिफरेंट क़िस्म जी ग्रेडिंग आहे। हिकिड़ी मार्केट में वेंदी, हिकिड़ी हिते छा चवंदा आहिनि जूस में इस्तेमालु थींदी, हिकिड़ी माना उहा कंहिं कम जी न आहे जेकी ख़ासि तौर ते कची हूंदी उहा वरी हुन में जानवरनि जे इस्तेमाल में पखी पखण पखी कहिड़ा था खाइनि? हिनखे तक़रीबन हर पखी थो खाए, ख़ासि तौर ते चमड़ो ॿिया जेके पखी अचनि था हिन सभु हिनखे जेके माना आशिक़ आहिनि। मिठी आहे ॾाढी माशाल्लाह, ज़ाइकेदार ॾाढी मिठी आहे। फी किलो ते घणे विकिरो थिए थी? तक़रीबन 1000 खां 1200 रुपया kg मार्केट में जेको आहे न रिटेल में सेल पई थिए। 1000 खां 1200 रुपया? जी जी हा। अच्छा
घणो किथे वञे थी केॾा मोकिलियो आहे तव्हां ही जेके वॾा शहर आहिनि कराची आहे इस्लामाबाद आहे लाहौर आहे उन में वञूं था। अच्छा ॿियो तव्हांखे हीअ ॿुधायां त हाणे हीअ लिची जेकी बि तयारु कनि पिया जी जी हिन खे प्रिज़र्व करण जे लाइ असां हिन खे यानी कि पाणी ऐं हुनखे थधो करण जे लाइ ही सॼो प्रोसेस थो करिणो पए। अच्छा ऐं घणनि ॾींहंनि ताईं सर ख़राबु हिन जी शेल्फ लाइफ 3 ॾींहं आहे बसि। 3 ॾींहं बसि? 3 ॾींहंनि ताईं मक़सदु आहे त हीअ असांखे हुते मार्केट में जेके आहिनि अॼु जेकर हीअ पटिजे पई अॼु शाम ताईं मार्केट में पुॼंदी। हिन जी शेल्फ लाइफ 3 ॾींहं आहे। दोस्तों ये रेयर फ्रूट होता है, आप हैदराबाद या कराची में इसको ख़रीदना चाहें तो मखसूस दुकानों पर ही ये मिलता है। साईं बता रहे हैं गुलाम सरवर पंवर साहब के 1000 से 1200 फी केजी ये फ़रोख्त होता है और यहाँ पर 15 एकड़ पर ये लीची का बाग मौजूद है। घणा वण थी वेंदा साईं? सर तक़रीबन जेकर हिन में काउंट करियूं असां त अराउंड कोई 500 प्लस वण थी वेंदा। 500 प्लस वण जी, है। जी, हाँ। 500 से ज़ायद यहाँ पर दरख्त हैं लीची के और बहुत ही जायकेदार बहुत ही मीठा ये फ्रूट है, लेकिन है बहुत महंगा। मुख्तलिफ दरख्तों के ऊपर ये जाली लगाई हुई है। साईं से पूछते हैं जाली क्यों लगाई हुई है? साईं ॼारियूं तव्हां लगायूं आहिनि जी, जी। कपिड़ो चऊं ॼारी चऊं छा चऊं इन जो छा सबबु आहे? अदा हिन कहिड़ो त हिकु पखी थियनि था या इंसेक्ट्स थियनि था उन्हनि खां कीड़नि मकोड़नि खां बचाइण जे लाइ। अच्छा। ऐं ॿियो इहो त फ्रूट जी क्वालिटी खे बरक़रार रखण लाइ त जीअं हीअ तपिश खां रहे जो हिन खे रोज़ाना राति जो असां जेको आहे न हुनखे स्प्रे करे पाणी जो स्प्रे करे हिन खे वॉश कंदा आहियूं त जीअं क्वालिटी रहे। क्वालिटी रहण जे करे हींअर कचो आहे त हिन जी क्वालिटी हीअ जी बीहंदी। हाणे हीअ सॼो ॾिसंदो न हीअ बिल्कुलु पची वियो आहे हिन पासे तां हीअ कचो आहे ये देखें त कच्चा हीअ है तव्हांजो ॾिसो त पची वियो आहे बिल्कुलु हिन पासे। दोस्तों ही साईं वारा बड़ी मेहनत कनि था। पंवर फैमिली साईं M.H. पंवर साहब जो ही फार्म आहे उनजी निशानी आहे। साईं जो तमामु घणो कंट्रीब्यूशन आहे। साईं तमामु वॾी सिंध जी ख़िदमत कई। सिंध जी माना हर शइ जो वण टिण जबल समुंड रेगिस्तान माना का शइ न छॾी हूंदी साईं जंहिं ते साईं तहक़ीक़ न कई हुजे। पखियुनि ते जानवरनि ते इवन नांग ते बि जी त साईं मूंखे ॿुधाए पिए त साईं तहक़ीक़ कई त जोगी जॾहिं मुरली वॼाईंदो आहे त नांग जेको आहे जंहिंखे चवंदा डांस थो करे उहो हीअं हीअं छो थींदो आहे जो नांग खे त कन ई कोन्हनि। त इहो छा किसो? सर ॾिसो असांखे जॾहिं साईं वारनि अॼु खां 50-60 साल पहिरीं ॾिठो त बाबा जोगी जेको आहे हा। उहो नांग ते करे जॾहिं त हू नचे डांस छो थो करे नांग। हा पोइ साईं हुन ते रिसर्च कई ऐं हू जेॾीमहिल हू वियो नांग खे त कन ई कोन आहिनि हुनखे त सिर्फ़ु कुदरत हिकिड़ो सिस्टम ॾिनो आहे जी जी स्मेल जो जंहिंजे थ्रू सॼो सिस्टम कंदो आहे। पोइ हू डांस छो थो करे। पोइ जंहिं जोगियुनि सां हुननि सां मिली सॼो सिस्टम जेॾीमहिल हुन आइडेंटिफाई करे इहा पंहिंजी रिसर्च में कयो त वाह जोगी जेको हीअ हिलाए थो हा पंहिंजी हुनखे मुरलीअ खे उन ई बेसिस ते जेको आहे न हू नांग उन जी मूवमेंट खे ॾिसी उहो थो करे उनखे follow थो करे। उनखे फॉलो थो करे। हा, हा। बाक़ी नांग वाला खे अगरि तव्हां ॾिसंदो त हुनखे अलाह ताला कन ई कोन्हे कन ई कोन्हनि आहिनि। आगा ट्रेवलर खे केरु न सुञाणे। आगा ज़हूर मक्सी पाड़े जो आहे टने जाम जो आहे पंहिंजा नंढड़नि समेत आयो आहे। कचहरी कयूंसि था असां गॾु गॾु आहे। हा हा इरफान बुके हुजे ऐं कचहरी न हुजे ऐं पावर साहब हुजे त कचहरी न मज़ो ई न ईंदो न। न सही ॻाल्हि आहे। दोस्तो M.H. पंवर साहब जो ही आलीशान बाग़ जेको 110 एकड़नि ते पखिड़ियल आहे। हिते जेको बि अचे थो जंहिंखे सिंध सां मोहबत आहे फितरत सां मोहबत आहे वणनि टिणनि पखियुनि सां ऐं ख़ासि तौरु सिंधड़ी अंब सां मोहबत आहे उनखे त वॾो मज़ो अची वेंदो। साईं भला केरु तव्हांजो मिसाल आम माण्हू विज़िट करणु चाहे जी जी उन लाइ खुलियल हूंदो आहे कीअं? अदा बिल्कुलु जीअं की आहे हिकु पहिरीं ॻाल्हि इहा त साईं M.H. पंवर साहब जी असांखे वसियत कयल हुई त जेको बि हीउ नेचुरल एटमॉस्फेयर आहे उन खे असांखे डिस्टर्ब नाहे करिणो। इको सिस्टम जंहिंखे चओ सही वण आहिनि पखी आहिनि परिंदा आहिनि जेको बि आहिनि उन्हनि जी असांखे सभिनि खे मक़सदु आहे त उनखे प्रोटेक्ट करिणो आहे। बिल्कुलु ईअं ई नेचर खे असांखे प्रोटेक्ट करिणो आहे हिकिड़ी त शइ आहे। ॿी शइ आहे त हीअ बेसिकली रिसर्च एंड डेवलपमेंट फार्म आहे ऐं असां हुनखे उन ई बेसिस ते असां मक़सदु आहे त करियूं था त हीअ तमामु आम पब्लिक जे लाइ असां अची विज़िट करे सघनि था असांजा कमु ॾिसी सघनि था सही आहे। ऐं हिन मां केरु फ़ाइदो वठणु चाहे त फ़ाइदो वठी सघे थो। असांजा माण्हू हुनखे प्रॉपर गाइड कंदा। दोस्तो ही सिलसिलो जारी रहंदो। हिते फ़िलहालु तव्हां खां मोकिलाईंदा सुभाणे असां ईंदासीं तव्हांखे ॾेखारींदासीं ही जैक फ्रूट। हिन जी छा कहाणी आहे वज़न केतिरो आहे
हीउ ॾिसो तव्हांखे केतिरो ई वॾो नज़र अचे पियो। सुभाणे वारे एपिसोड में तव्हां हिन जी कहाणी ॿुधी ऐं ॾिसी सघंदो। पंहिंजे भाउ जो चैनल उहे दोस्त कनि सब्सक्राइब जेके आहिनि नवां। माशाअल्लाह, वॾी महिरबानी।